Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त चाहियूं था त जेको बि ॾोह करे उनखे सज़ा मिलणु घुरिजे, भली उहो कमज़ोर हुजे या ताक़तवर। ईअं न थिए त लखें रुपयनि जी चोरी वारो जेल ऐं अरबें रुपयनि जी चोरी कंदड़ लंडन हलियो वञे ऐं पाण खे कानून खां मथां सम्झे। मियांवाली में जलसे खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त जेके लीडर पंहिंजो मेडिकल चेकअप बि लंडन मां कराइनि, उन्हनि खे आवाम जी तकलीफ़ुनि जो अहसासु कीअं थो थी सघे। माज़ी में ताक़तवर रुगो थाणनि खे कंट्रोल न कंदा हुआ, उहे गुंडनि खे बि कंट्रोल करे माण्हुनि ते तशदुद कराईंदा हुआ। माण्हू चवंदा हुआ त रांदीगर कीअं सियासत कंदो। जॾहिं मूंसां गॾु केर बि न हो, उन वक़्तु मियांवाली जे अवाम मुंहिंजो साथ ॾिनो। एनआरओ तो अब इमरान खान को ज़रूरत है, एनआरओ की और किसी को ज़रूरत है। पीडीएम की जो तहरीक है जिसमें पाकिस्तान के तूल और अर्ज से अवाम अब शामिल हो गए, उसका कितना बड़ा इम्पैक्ट है, ये मामला अभी ज़्यादा देर चलते मुझे नज़र नहीं आया। कल उन्होंने जो बातें की, मैं तो सिर्फ यही समझ रही थी कि इंसान अगर बड़ी कुर्सी पे बैठ जाए, उसका कद फिर भी छोटा रहता, उसको छोटे कद को बड़ा करने के लिए बड़े लोगों के नाम लेने पड़ते, इसलिए वो हर वक्त नवाज शरीफ की रट लगाए रखते। कैप्टन सफदर की गिरफ्तारी जिस अंदाज में की है, उससे आपने बहुत ज़्यादा बदनामी कमा ली है। जिस तरह आपने आईजी को उठाया, जिस तरह आपने पुलिस फोर्स को और सूबे को अंडरमाइन किया, तो आपने बहुत ज़्यादा बदनामी कमा ली है। अब इस तरह से अगवा करके और लोगों को सच और हक बोलने की सजा देके आप मजीद बदनामी ना कमाएं, ये बहुत गलत बात है। इस रिवायत को ख़त्म होना चाहिए। हाँ, इमरान खान के एनआरओ की ज़रूरत है। वज़ीर आज़म के इंटरव्यू में खबर पई तो पीडीएम की तहरीक जो केतरो असर पियो है, ये मामला घणो वक्त हलंदे नज़र न ईंदा। मरियम नवाज़ चयो आहे त सिलेक्टेड के ख़बर हुअणु घुरिजे त बरतानिया पंहिंजे कानून तहत हलंदो आहे। मुल्क में महांगाई चोट चढ़ी वई, पर इमरान खान जो ध्यानु रुगो नवाज़ शरीफ ते आहे। लाहौर खां कोयटा रवानगी दौरान जहाज़ में मरियम नवाज़ की सालगिरह जो केक काटियो वियो। जहाज़ में मौजूद लीगी अॻवाननि तरफ़ां मरियम नवाज़ के सालगिरह जूं वाधायूं। कोयटा पहुचण बाद कारकुननि के ख़िताब दौरान मरियम नवाज़ चयो त पीडीएम जूं समूरियूं जमातूं फ़िरौनियत के ललकारे रहियूं आहिनि। मुल्की तारीख़ में पहिरियों भेरो आवाम ख़ौफ़ जूं ज़ंजीरूं तोड़े छॾियूं। सुभाणे कोयटा में तारीख़ी जलसो कयो वेंदो। बलूचिस्तान जे अवाम सां सुभाणे वारे जलसे में तफ़सीली ॻाल्हाईंदासीं। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त नाअहल नालाइक़ ऐं नाजाइज़ हुकूमत के आवाम मथां मड़ियो वियो आहे। असांखे इन हुकूमत के घर मोकिलणो आहे। हुकूमत जी 2 सालनि जी नाअहली ऐं नाकामी सबबि अवाम सरापा एहतजाज आहे। अवाम जो दाहूं हुकूमत ताईं नथियूं पहुचनि त पोइ हुक्मरान बोड़ा ऐं संदन दिलियूं मुर्दा आहिनि, पर क़ौम ज़िंदा आहे। कलात में मीडिया सां ॻाल्हाईंदे मौलाना फज़लुर रहमान चयो त कोयटा में सुभाणे वॾो जलसो थींदो ऐं जमहूरियत जो ही कारवां रुकजण बदिरां अॻिते वधंदो। जेकॾहिं कोयटा में दहशतगर्दी जो ख़तरो आहे त उनखे मुंहुं ॾियणु हुकूमत जो कमु आहे। पीडीएम जा जलसा ॾिसी हुकूमत जूं वायूं बताल थी वियूं आहिनि। हुकूमत सुभाणे वारे जलसे खे नाकाम बणाइण लाइ प्रोपेगेंडा करे रही आहे। छा कोयटा खां सवाइ ॿियनि शहरनि में दहशतगर्दी जो ख़तरो नाहे? बीएनपी सरबराह अख्तर महगल टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे महिमान मोहसिन दावड़ खे कोयटा अचण खां रोके वापसि मोटायो वियो। नवाज़ शरीफ सुभाणे वारे जलसे खे ख़िताब कंदो। सॼी दुनिया ॾिसंदी त बलूचिस्तान जे अवाम में केतिरो जोश ऐं जज़्बो आहे। बलूचिस्तान ऐं सिंध जा केतिरा ई मसइला हिकु जहिड़ा आहिनि। ॿिन्ही जे वसीलनि ते कब्ज़ा थियल आहिनि। ॿेट सूबाई हुकूमतनि या वफ़ाक़ी सरकार जा न, पर सूबनि जी मिल्कियत आहिनि। केर बि ॿेटनि ते कब्ज़ो नथो करे सघे ऐं न ई कब्ज़ो करणु ॾींदासीं। कराची में गुम थी वियल सहाफ़ी अली इमरान 22 कलाकनि बाद ज़ाहिर। वारिसनि तस्दीक़ कंदे चयो आहे त अली इमरान घरवारी सां फ़ोन ते राब्तो करे ॿुधायो त हू माउ जे घर पहुची वियो आहे। संदसि घरवारी मूजिबि अली इमरान ॿुधायो त खेसि जिस्मानी तौरु को बि नुक़सानु नाहे पहुचायो वियो, पर हिन वक़्तु हू ज़हनी अज़ियतनि जो शिकार आहे। वाक़े जो केस सचल थाणे ते संदसि भाउ जी फ़रियाद ते अणॼातल माण्हुनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो। केस में अग़वा समेत मुख़्तलिफ़ कलम शामिल कया विया। अली इमरान जी बाज़ियाबी खां अॻु सिंध जे वॾे वज़ीर आईजी सिंध के संदसि बाज़ियाबी जी हिदायत कंदे चयो हो त सहाफ़ी जो ग़ाइब थियणु इज़हार जी आज़ादी ऐं इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान बि सहाफ़ी जे गुम थियण जो नोटिस वरितो हो।
ओपोजिशन पार्टी जे इतिहाद पीडीएम तरफ़ां कोयटा में पावर शो लाइ तैयारियूं आख़िरी मरहले में दाख़िल। पीडीएम तरफ़ां सुभाणे कोयटा में जलसो कयो वेंदो। नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़ जलसे में शिरकत लाइ पार्टी अॻवाननि सां गॾु कोयटा पहुची वई। महमूद ख़ान अचकज़ई, अब्दुल मालिक बलोच ऐं अख्तर महंगल अॻु कोयटा में मौजूद। जलसे के मौलाना फजल रहमान, नवाज़ शरीफ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदा। ज़रियनि जो चवणु आहे त बिलावल भुट्टो कोयटा न पहुची सघियो त वीडियो लिंक ज़रिए जलसे के ख़िताब कंदो। कोयटा में जलसे की सिक्योरिटी लाइ पुलिस ऐं एफसी सूदो कानून लागू कंदड़ इदारनि जे 4000 खां वधीक अहलकारनि खे मुक़ररु कयो वेंदो। कोयटा में सुभाणे 24 कलाकनि लाइ मोटरसाइकिल जी बेल सवारी ते पाबंदी लागू। पीपी चेयरमैन तरफ़ां अवाम ऐं जियालनि खे कोयटा वारे जलसे में भरपूर शिरकत जी अपील। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कारकुन ऐं अवाम वधि खां वधि शिरकत करे सुभाणे वारे जलसे खे कामयाब बणाइनि। टीटीपी ऑर्गेनाइज हो गई है, इंडियन पैसा उसके पास है, इंडियन इन्वेस्टमेंट है। किसी वक्त भी मैं कोयटा और पेशावर के जलसे के लिए दुआगों के खैरियत पे हूँ। पाकिस्तान की सियासत में उखाड़ पिछाड़ हो सकती है, क्योंकि पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी के लिए अमली तौर पर लोग पाकिस्तान के अंदर दाखिल हो चुके हुए हैं। सियासत में डायलॉग खत्म नहीं किए जा सकते, सियासत में मुज़ाकरात खत्म नहीं किए जा सकते। अगर आप समझते हैं कि इन जलसों से हुकूमत जा रही है तो ये हुकूमत कहीं नहीं जा रही। आपने दिसंबर और जनवरी की डेट दी है, मैंने भी डेट दी है। 31 दिसंबर से लेके 20 फरवरी तक झाड़ू फिर जाएगा। इससे पहले अदारों से तसादम की सियासत तबाह और बर्बाद कर देगी सियासत को, और इनकी सियासत हमेशा के लिए खत्म हो गई है। पाकिस्तान की सालमियत और जमहूरियत के इस्तेकाम का निशान अदारे हैं। दुआ है त कोयटा ऐं पेशावर में ओपोजिशन जा जलसा ख़ैरियत सां थियनि। तहरीक तालिबान पाकिस्तान भारत जे पैसनि सां ॿीहर मुनज़िम थी वई ऐं कुझु दहशतगर्द पाकिस्तान में दाख़िल थी चुका आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त सियासत में ॻाल्हियुनि ऐं मुशावरे जा दर बंदि नाहिनि कया वेंदा। जेके सम्झनि था त जलसनि सां हुकूमत वेंदी त उन्हनि खे भुल आहे। हुकूमत केॾांहुं न पई वञे। पीडीएम अहिड़ा फ़ैसिला क़बूल न कंदी जंहिंसां जमहूरियत खे ख़तरो हुजे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शेख रशीद चयो त 31 दिसंबर खां 20 जनवरी ताईं बुहारो अची वेंदो। मुल्की सियासत में भंजरा बि थी सघे थी। हुकूमत जो मौक़िफ़ आहे त नवाज़ शरीफ खे ॾेह वापसि आंदो वञे। नवाज़ शरीफ ॾेह वापसि कीअं ईंदो उहो वक़्तु ई ॿुधाईंदो। कराची वाक़े खां पोइ बिलावल भुट्टो सां राब्तो करे आर्मी चीफ सुठो कमु कयो। फ़ौज, पीपल्स पार्टी, नवाज़ लीग ऐं पीटीआई समेत सभिनी जी आहे। इदारनि सां टकराव सियासत खे तबाह करे छॾींदो। पाकिस्तान में जमहूरियत जो निशान इदारा आहिनि। इमरान ख़ान हर इलेक्शन में नओं कूड़ ॻाल्हाइण बाद यूटर्न वठंदो आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे हाणे लॉलीपॉप न पर पंहिंजा हक़ घुरिजनि। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी स्कर्दू में चूंड जलसनि खे ख़िताब कंदे चयो त पीपल्स पार्टी रुगो चूंड मुहिम हलाइण न पर गिलगित जे अवाम जे हक़नि लाइ जिदोजहद ते निकिती आहे। गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे बि ॿियनि सूबनि जे अवाम जहिड़ा हक़ मिलणु घुरिजनि। पीपल्स पार्टी संदन आवाज़ इस्लामाबाद ताईं पहुचाईंदी। पीडीएम सिलेक्टेड हुकूमत ऐं उनजे सहूलियतकारनि ख़िलाफ़ तहरीक शुरू कई आहे। मुल्क में जमहूरियत ऐं आइन जी बालादस्ती ताईं तहरीक जारी रहंदी। हुकूमत जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी जासूसी ऐं संदसि निजी ज़िंदगी में मुदाख़लत नाहे कई। कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर फ़ारूक नसीम चयो आहे त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले साबित कयो आहे त वज़ाहत जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा खे ॾियणी पवंदी। पब्लिक ऑफिस होल्डर जी परॾे में मौजूदु मिल्कियत ज़ाहिर थियल नाहे त मामिलो वॾो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते रद्दअमल ज़ाहिर कंदे फ़ारूक नसीम चयो त फ़ैसिले में वाज़े आहे त जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा वाज़े करे त रक़म किथां आई, खेसि वज़ाहत ॾेई मामले खे ख़तमु करणु घुरिजे। जजिस जो एहतसाब थींदो आहे त अदलिया जी आज़ादी जो तासुर बहितर थींदो आहे। फ़ारूक नसीम चयो त मुंहिंजा सदर या शहज़ाद अकबर जा असासा न पकड़िया विया आहिनि। सदारती रेफरेंस जो अमल मुकमल न थियण सां कंहिंजे बि ख़िलाफ़ कार्रवाई नथी थी सघे। रेफरेंस जो फैज़ाबाद धरणे बाबति पाण मुरादो नोटिस सां को वास्तो न आहे। असासा रिकवरी यूनिट जो क़याम क़ानूनी आहे। तफ़सीली फ़ैसिलो मुख़्तसिर फ़ैसिले खां मुख़्तलिफ़ नाहे। कोशिश हूंदी त नवाज़ शरीफ 25 दिसंबर ताईं ॾेह वापसि अचे ऐं पंहिंजनि सां गॾु सालगिरह मल्हाए। पोइ बि रुठल रहियो त 25 जनवरी ताईं खेसि वापसि आंदो वेंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त केर बि केॾांहुं न पियो वञे, न हुकूमत केॾांहुं वञी रही आहे ऐं नई ओपोज़िशन इक़्तिदार में अची रही आहे। कुझु वक़्त खां पोइ सभु पंहिंजी पंहिंजी पघार ते कमु जारी रखंदा। ओपोज़िशन वारा हिन वक़्तु ॻाल्हियुनि लाइ तयारु न आहिनि त पाण ई थकिजी ॻाल्हियुनि ते अची वेंदा। नवाज़ शरीफ खे हर सूरत में ॾेह वापसि घुराइणो आहे। नवाज़ शरीफ
अदालत जी इजाज़त सां विज़िट वीज़ा ते लंडन वियो हो। हाणे अदालत पंहिंजे फ़ैसिले ते नज़रसानी कई आहे त नवाज़ शरीफ़ लाइ विज़िट वीज़ा ते लंडन में रहण जो को बि जवाज़ नथो रहे। कोरोना वायरस न हुजे हा त PTI ऐं MQM पाकिस्तान बि कराची में पावर शो ॾेखारनि हा। ॿुधायो वञे त कराची में रिटायर्ड कैप्टन सफ़दर जी गिरफ़्तारी सां वफ़ाक़ खे कहिड़ो फ़ाइदो पहुतो। असां छो सफ़दर खे गिरफ़्तार कराईंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त सिंध जे बेटनि जे मामले ते बि सियासत थी रही आहे। चाहियूं था त इन मसइले खे बि सुठे नमूने हल कयो वञे। पीपल्स पार्टी हुकूमत पाण बेटनि ते नवां शहर अॾण वारे मनसूबे लाइ जून महीने में NOC जारी कयो हो। बेटनि ते तरक़ी थींदी त सभ खां पहिरीं सूबे खे फ़ाइदो मिलंदो। अटॉर्नी जनरल बेटनि ते सिंध हुकूमत जी मालिकी खे तस्लीम कयो आहे। हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे असद उमर चयो त IG सिंध जे मामले ते रुॻो सियासत कई वञे थी। सिंध जे वॾे वज़ीर ईअं नाहे चयो त IG खे अगवा कयो वियो, पोइ एहतजाज कहिड़ी ॻाल्हि ते आहे। हैदराबाद में फ्लोर मिल्स ऐं चकी मालिकनि हुकूमती नोटिफिकेशन खे हवा में उॾाए छॾियो। अटे जो फ़ी किलो 41 रुपया 83 पैसनि बदिरां 48 खां 62 रुपयनि में विकिरो थियणु लॻो। आवाम महांगो अटो ख़रीद करण ते मजबूर। फ्लोर मिल्स मालिकनि जो चवणु आहे त ख़ुराक खाते 15 ॾींहंनि लाइ कणिक जूं रुॻो 2500 बोरियूं फ़राहम कयूं। असिस्टेंट कमिश्नर सिटी वारे इलाइक़े में कार्रवाई करे अटे जो वधीक अघु वठण तां हिकु फ्लोर मिल्स ते 10,000 रुपया ॾंड लॻायो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त अटे जो सरकारी अघ ते विकिरो यकीनी बणाइण लाइ कार्रवायूं जारी रहंदियूं। कराची पुलिस जे सरबराह ग़ुलाम नबी मेमून कोरोना वायरस में वड़जी वियो। कोरोना टेस्ट पॉजिटिव अचण बाद पुलिस ऑफिसर घर में आइसोलेट थी वियो। एडिशनल IG जी चार्ज DIG आरिफ हनीफ़ हवाले कई वई। नैब सखर जो कश्मीर में ख़ुराक खाते जे सेंटर ते छापो। कणिक जूं 4500 बोरियूं गुम हुजण जो इंकशाफ। नैब टीम जो चवणु आहे त कश्मीर ज़िले जे सेंटर्स ते ख़रीद कयल कणिक जी ॻणप जारी आहे। मुकमल जांच बाद मुलविस अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ज़रियनि मूजिबि गुज़िरियल ॾींहुं बि कश्मीर जे सेंटर्स ते 39,500 बोरियूं गुम हुयूं। हेल ताईं गुम ॼाणायल कणिक जी मालियत 14 करोड़ रुपया ॿुधाई पई वञे। सिंध में अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वठण लाइ वॾे वज़ीर जी सदारत हेठि इजलास दौरान कोर कमांडर कराची, चीफ सेक्रेटरी IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर कचे में ऑपरेशन दौरान 6 धाड़ेलनि खे मारण ते पुलिस जी साराह कंदे चयो आहे त पुलिस 22 अक्टूबर ते असराइते नमूने ऑपरेशन कयो। वॾे वज़ीर तरफ़ां ईद मिलादुन्नबी ते जलसनि ऐं महफ़िलुनि जी सिक्योरिटी यकीनी बणाइण जी हिदायत। IG सिंध इजलास खे ब्रीफिंग ॾींदे चयो त साल 2019 में भुंग लाइ अगवा जा 61 केस रिपोर्ट थिया। 2020 दौरान अगवा जा 159 वाक़िया पेश आया। बहिराड़ी वारनि इलाइक़नि में अगवा जे वाक़िअनि में इज़ाफ़ो थियो ऐं माण्हुनि खे औरताणे आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो। सिंध में साल 2019 दौरान दहशतगर्दी जो को बि वाक़ियो पेश न आयो। हलंदड़ साल दहशतगर्दी जो रुॻो हिकु केस रिपोर्ट थियो आहे। गढ़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में 3 ॼणा औरताणे आवाज़ ते हिरकजी अगवा। मुगविन में ठुल वासी अनीसुर रहमान नुनारी, सखर वासी अब्दुल गफ़ार ऐं कंदकोट वासी उसामा नुनारी शामिल। ज़रियनि जो चवणु आहे त 3 ॼणनि खे 5 ॾींहं अॻु औरताणे आवाज़ ते हिरखाए अगवा कयो वियो। धाड़ेलनि मुगविन जे वारसनि सां राब्तो करे 1 करोड़ रुपया भुंग तलब करे वरितो। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ अवामी एहतजाजनि ऐं सिंध असम्बली मां ठहराव मंज़ूर थियण बावजूदि वफ़ाक़ पंहिंजी होड़ तां न लथो। सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर सिंध इमरान इस्माइल विच में मुलाक़ात दौरान बेटनि ते नवां शहर अॾण वारे मनसूबे ते सलाह मशवरा। मुलाक़ात में डिंगी ऐं बुंडाड़ बेटनि ते तरक़ियाती कम में अॻु भराई जो जाइज़ो वरितो वियो। हैदराबाद में अवामी पोरियत तहरीक जे सर ते बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ मुज़ाहिरो। आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस वापसि वठण लाइ नारेबाज़ी। सखर में अवामी जमहूरी पार्टी, अवामी वर्कर्स पार्टी ऐं ॿियनि जमातुनि तरफ़ां बेटनि ते कब्ज़े ख़िलाफ़ मुज़ाहिरो। मुज़ाहिरे में क़ौम परस्त कारकुरनि सूदो, सिविल सोसाइटी जे अॻवाननि ऐं शहरनि जी शिरकत। अॻवाननि तरफ़ां आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस फौरी तौरु वापसि वठण जो मुतालबो। अॻवाननि चयो आहे त सिंध जा बेट सूबे जी मिल्कियत आहिनि, उन ते कब्ज़े जी कंहिं बि सूरत में इजाज़त न ॾिनी वेंदी।
कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां जंग झेड़ींदे हयाती विञाईंदड़ समाजी अॻवान निसार बलड़ो जो मड़ पखो भरिसां आबाणे ॻोठ फनी बलड़ा में मिटी मां हवाले। जनाज़े नमाज़ में मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जी शिरकत। निसार बलड़ो केतिरे ई अरसे खां कैंसर में मुब्तला हो। संदसि इलाज लाइ सिंध सरकार तोड़े वफ़ाक़ी इदारनि तरफ़ां ऐलान बि कया विया हुआ, पर घुर्बल इलाज न थियण करे हू ज़िंदगी जी जंग हाराए वेठो। ऐं दादू जे छाणू शाहबाद पाड़े में ज़हनी तवाज़ुन विञाए वेठल नारी 5 सालनि खां संगरन सां ॿधल नारी जन्नत सहारन जा वारिस ग़रीब हुजण करे संदसि इलाज कराइण खां लाचार। नारी जे वालिद गुल मोहम्मद सहारन जो चवणु आहे त धीउ जो ज़हनी तवाज़ुन ठीक न आहे। संदसि ज़ंजीरूं खोलियूं था त घर भातियुनि सूदो पाड़े वारनि सां झेड़ा करे थी। ग़रीब हुजण करे धीउ जो इलाज नथा कराए सघूं। नारी जे वालिद तरफ़ां सरकार ऐं सरहदी वारनि खे सहायता जी अपील। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठी तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।